अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल दुलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अभी असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां भाइरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्त हाणे हलूं था नामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त आख़िरकार जेको आहे मंसूर पंहिंजे ॻाल्हियुनि में नाकाम वेंदो ऐं तंहिं खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंसूर खान जेको आहे आख़िरी इहो फ़ैसिलो कंदो त ककर वारनि खे ऐं रज़न वारनि खे चवंदो त तव्हां पंहिंजी न्याणी वठी वञो जेसि ताईं जेको आहे सो गुलपरी वापसि न अचे असां तव्हांखे जेको आहे तव्हां पंहिंजी जेको आहे न्याणी वठी वञो। जीअं गुलपरी खे ॻोल्हे लहंदा त पोइ उन खां पोइ मंसूर खान जो फ़ैसिलो जेको आहे बरक़रार रहंदो। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे शाहनवाज़ जेको आहे पंहिंजे मक़सद में नाकाम वेंदो। शाहनवाज़ त इहो चाहे पियो त हेॾे खूनरेज़ी ऐं झड़ो थिए, बहरहाल ईअं न थियो। शाहनवाज़ खान जेको आहे सो पंहिंजे मक़सद में नाकाम वियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामे जी कुझु किस्तनि खां पोइ तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा सो डल खे जेको आहे सो पंहिंजो सौटु यानी मुराद बख़्शे छॾींदो या उन्हनि खां जेको आहे भत बिरादरी ऐं पंहिंजा रिश्ता नाता जेको आहे ख़तमु करे छॾींदो या उनखे कड़ी में कड़ी सज़ा ॾींदो। छा थींदो उहो ॾिसणु तमामु बहितरीनु थींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिकु नओं ड्रामो जेको अंडर रिकॉर्डिंग आहे तमामु जल्द उहो सिने टी वी ते नशर थियण वारो आहे। उन जी रिकॉर्डिंग जेको आहे पूरी थी चुकी आहे। हाणे तमामु जल्द उनखे सिने टी वी ते नशर कयो वेंदो। उनजो टाइम टेबल वग़ैरह जीअं आयो अवां ॿाहिरि सां असां तमामु जल्द शेयर करे छॾींदासीं। हर तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾींदा। वठंदासीं हाणे इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।